अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त आख़िर निगत नाज़ छा लाइ रुनो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सोशल मीडिया ते माण्हुनि इन ॻाल्हि खे तमामु घणो वावेलो मचाए छॾियो आहे त निगत नाज़ मुमताज़ मौलाई लाइ रुनो। पर असल में दोस्तो ईअं बिल्कुल बि न आहे। निगत नाज़ मुमताज़ मौलाई लाइ बिल्कुल बि न रुनो, पर निगत नाज़ केटीएन जे हिकु प्रोग्राम यादगिरियूं में रूबी अली जे सवाल ते पंहिंजी माज़ी खे यादि कंदे रुनो। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माण्हू जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि त निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जो पाण में प्यार हो, चकर हो, त दोस्तो इहा ॻाल्हि बिल्कुल बि ग़लति आहे। निगत नाज़ कॾहिं बि मुमताज़ मौलाई सां प्यार न कयो। निगत नाज़ सिर्फ़ु मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाई ऐं माण्हुनि जे इन ॻाल्हियुनि जे करे निगत नाज़ मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाइण बि छॾे ॾिनी। निगत नाज़ पंहिंजी पसंदि जो परणो कयो ऐं हाणे हू तमामु पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि आहे। ऐं दोस्तो असांखे बि घुरिजे त एतिरो जल्दी कंहिंजे बारे में ग़लति राय क़ाइमु न कयूं ऐं सोचे सम्झी कंहिंजे बारे में ॻाल्हायूं। एतिरो जल्दी कंहिंखे ग़लति कॉमेंट्स बि न ॾियूं। उमेद आहे दोस्तो त अॼु खां ॿीहर तव्हां कंहिंजे लाइ बि ग़लति को कॉमेंट्स न ॾींदव ऐं सोची सम्झी ॻाल्हाईंदव। ऐं दोस्तो जेकॾहिं अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे वणी आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कंदा त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां वटि पहुची सघे।